अज जो अचन जहाँ अछल अछेद अभेद समाया। जहाँ अछल अछेद अभेद समाया। ऊहाँ किसह व्यापत माया। ऊहाँ किसह व्यापत माया। जैसे कदी कोई छले नथो सके, जैसा कोई कदी छल नथो करे सके, जैसे कदी कोई अछेद यानी जैसे छेदे न सके, कहीं भी तरह जो कोई नुकसान नथो पहुँचाए सके। अभेद जैंजो कोई भेद नथो पाए सके। जॾहिं अहिड़ो भगवान, ये गुण भगवान जा आहिनि। जॾहिं अछल अछेद अभेद प्रभु पाण ही समायल हो त ॿुधायो माया कंहिंखे पई पकड़े, कंहिंखे पई व्याप्त करे। इहा अवस्था आहे जेॾी महिल महाप्रलय आहे, कुझु बि कोन्हे, केवल श्री भगवान आहिनि। असां सभु काथे आहियूं? असां सभु भगवान जे महा स्वरूप में लीन आहियूं। त कोई भी ॿाहिरि न आहे, सभु भगवान जे अंदरि ऐं केवल श्री भगवान आहिनि। त ॿुधायो माया कंहिंखे पकड़े? माया त जीव खे पकड़ींदी आहे, भगवान त उनखे न चाहींदा आहिनि। माया जो अर्थ छा आहे? मां यानी यह, या यानी नहीं। जेकी शइ न आहे उनजो नालो माया आहे। ऐं नथी करे बि जेकी नज़र ईंदी आहे उहा माया आहे। आहे त न, पर नज़र बि ईंदी आहे। ये सपनो सचो त कोन्हे, पर पोइ बि नज़र त ईंदो आहे। अखियूं बि बंदि हूंदियूं आहिनि, असां सुम्ही बि पिया हूंदा आहियूं, बेसुध बि हूंदा आहियूं, निंड बि कंदा आहियूं। ऐं मज़ाक आहे, कोई तरह तरह जा सपना ॾिसंदा आहियूं। सपने में रंग बिरंगी दुनिया ॾिसंदा आहियूं। सुख दुख हानि लाभ शोक जनम मृत्यु सभु त ॾिसंदा आहियूं, पर हूंदो कुझु बि कोन्हे। इहो ई माया जो स्वरूप आहे। त उहा माया कंहिंखे पकड़ींदी आहे? असांखे। असां जॾहिं आहियूं ई कोन त पोइ माया कंहिंखे पकड़ींदी? असां काथे आहियूं? भगवान में लीन आहियूं। हाणे ध्यानु ॾियो त इन तरह सां जॾहिं असां पाण खे विसरी वेंदा आहियूं, भगवान ई यादि हूंदो, अहिड़ी भक्ति कयूं, अहिड़ी भक्ति कयूं कि भक्ति करण वारो पाण खे ई भुलिजी वञे ऐं केवल भगवान यादि हुजनि। अहिड़ी ऊंची अवस्था अची वञे त उन अवस्था में बि शरीर जे हूंदे बि माया असांखे नथी पकड़े सघे। असां भगवान में ई समायल आहियूं। इन करे ब्रह्म ज्ञानी सदा निर्लेप। ब्रह्म ज्ञानी जो अर्थ छा आहे? उहो 24 घंटा भगवान में समायल आहे बि असां वांगुरु कद काठी मनुष्य शरीर हाड़ मास जो स्वरूप आहे शरीर जे अनुसार, लेकिन शरीर खां अलॻि थी उहो भगवान में लीन आहे। त हिन पूरी अष्टपदीअ में उहा ई अवस्था आहे कि जॾहिं कुझु न हुयो त सभु भगवान में लीन आहे। शुरूअ खां पढ़ी ॾिसो, हर पंक्तिअ में उहो ई ज्ञान आहे। भाई जब अकार एह कच्छ न दृष्टेता पाप पुण्य तब कहते होता। जॾहिं ये संसार ही न हो त पाप पुण्य कंहिंखे लॻंदो? चओ हरे राम। हरे राम। जॾहिं शून्य समाधि हुई त वैर विरोध कंहिंखे हो? जॾहिं केवल भगवान आहे, कोई न हो त हर्ख शोक कंहिंखे पियो लॻे? कंहिंखे पियो मोह थिए? जॾहिं केवल भगवान हुयो तॾहिं बंधन कंहिंखे, मुक्ति कंहिंखे, नरक कंहिंखे, स्वर्ग कंहिंखे, जन्म कंहिंखे, मृत्यु कंहिंखे, माया कंहिंखे। पाण काथे? केरु निडर, केरु डिॼण वारो? जॾहिं केवल पाण अगम अपार भगवान हो। ॿुधायो जन्म मरण कंहिंखे, विनाश कंहिंजो, जम जी यातना कंहिंखे, चित्रगुप्त कंहिंखों पियो लेखा पुछे, केरु बंधन में केरु आज़ाद? भगवान पाण ई सभु रूप धारण करे ऐं लीला करे रहियो आहे, ॿियो कोई आहे ई कोन। अहंकार जे करे असां पंहिंजो अलॻि सां वजूद था मञूं, इन करे दुखी आहियूं। चओ हरे राम। हरे राम। इन करे जॾहिं उहो पाण प्रभु जेको परमात्मा स्वरूप आहे उन जो ई असां जीवात्मा आहियूं। आत्मा उन जो ई त स्वरूप आहे। तॾहिं त चवनि था अछल जंहिंखे कोई छले न सघे, अछेद जंहिंखे कोई छेदे न सघे, टुंग न करे सघे, तीर आर पार न करे सघे। शरीर जे त आर पार तीर हली वेंदो, पर आत्मा खे थोरी न छेदे सघंदो।
आत्मा खे कोई बि अस्त्र शस्त्र कटे नथो सघे। त ॿुधायो त माया कंहिंखे पकड़े। चओ हरे राम। हरे राम। इन करे या त ब्रह्म ज्ञान अची वञे त माण्हू जीते जी मुक्त थी वञे, ऐं या त भक्ति करे भॻवान खे पंहिंजो सम्झे मां भॻवान जो आहियां। भक्ति योगी चवंदो आहे कि मां भॻवान जो आहियां। चओ हरे राम। ज्ञान योगी चवंदो आहे कि मां आहियां ई कोन, केवल भॻवान आहे। मां आहियां ई कोन, केवल श्री भॻवान आहे। ऐं भक्ति योगी चवंदो आहे त प्रभु मां तुंहिंजो आहियां, तूं मुंहिंजो आहे। मुंहिंजा सभु नाता तोसां आहिनि, तोर मोर नाते अनेक मानीअ जो भावे। असां त चऊं था हिकिड़ो नातो छल जुड़े भॻवान सां, लेकिन तुलसीदास महाराज त चवनि था पिया कि हे दातार, हे रघुनाथ, तूं दयालु आहीं, मां दीन आहियां। मां अनाथ आहियां, तूं नाथनि जो नाथ जगन्नाथ आहे। तूं दयालु दीन हो, तूं दानी हों भिखारी। तूं दातार आहे, मां भिखारी आहियां। मां वॾो महाप्रसिद्ध पापी आहियां, तूं पापनि खे नष्ट करण वारो आहे। हों प्रसिद्ध पातकी, तूं पाप पंजहारी। नाथ तूं अनाथ को अनाथ कौन मोसो। तो जहिड़ो जगन्नाथ न आहे त मूं जहिड़ो कोई अनाथ बि न आहे। मूंखे केवल तुंहिंजो ई सहारो आहे। मौसम आरत नहीं, मूं जहिड़ो कोई दुखी बि कोन्हे, वरी तो जहिड़ो दुख मिटाइण वारो बि त कोई कोन्हे। मौसम आरत नहीं, आरत हर तोसो। तोर मोर नाते अनेक। तुलसीदास जी चवनि था, हे प्रभु, तुंहिंजा मुंहिंजा कोई हिकिड़ा नाता थोड़ी न, अनेक नाता आहिनि। मानीअ जो भावे। हाणे तोखे कहिड़ो सुठो थो लॻे, तूं मञ। असां त हिकु नातो नथा जोड़े सघूं, जबकि सभु नाता उन सां जुड़ियल ई पिया आहिनि। ज्यों ज्यों तुलसी कृपालु चरण शरण पावे। बसि जीअं मां तुंहिंजे चरण शरण अची वञा, बसि प्रभु तूं उहा कृपा कर। सूरदास जी महाराज वरी छा था चवनि त प्यारा, हे ई अवसर अथई मनुष्य जो चोलो, जंहिंजे लाइ देवताऊं तरसंदा आहिनि। हिन महिल चुकिजी वञे त तूं कॾहिं भॼन कंदे। ॾींहं गुज़रंदा था वञनि, अवस्था गुज़रंदी थी वञे, मृत्यु हर क्षण नज़दीक थी ईंदी वञे। पोइ बि वैर विरोध, पंहिंजो पराओ, हानि लाभ, हे करिणो आहे, हो करिणो आहे, जग जे कूड़े जंजालनि में असां सच खे भुलिजी था वञूं। सूरदास महाराजनि चवनि था, प्यारा, माता ॾाढी दयालु हूंदी आहे। माता हर तरह सां पंहिंजे ॿारनि जो कल्याण चाहींदी आहे, पर उहा माता बि वरी तोखे गर्भ में धारण त न करे सघंदी, वरी नओं जनम त तोखे न ॾेई सघंदी। ऐं वरी पतो न आहे कहिड़े गर्भ में अचे, इंसान जे अचे या पशु पक्षीअ जे अचे। ऐं कोई भक्त हृदय माता तोखे गर्भ में स्थान काॾो ॾींदी अगरि तूं मनुष्य जनम व्यर्थ विञाईंदे। त माता जेकी सभिनि खां वधीक कल्याण करण वारी, उहा बि चाहे करे बि वरी असांखे एॾा वॾा थियासीं, वरी जनम त न ॾेई सघंदी। जनम त हिकु ई बार थींदो, केॾी वॾी ॻाल्हि आहे। हीरे जहिड़ो जनम तूं व्यर्थ तो विञाए पियो। न सत्संग तो करे, न भजन तो करे गंभीरता सां। हीअ मिटीअ जो शरीर हिकु ॾींहुं मिटीअ सां मिली वेंदो। पतंग जीअं उॾामंदो आहे, केॾो बि सुंदर हुजे, बढ़िया हुजे, केॾो बि ऊंचो आकाश में वञे, बसि धाॻो कटिजी त अची धरतीअ ते किरंदो आहे। त अहिड़ी तरह सां सांस टुटी ऐं माण्हूअ जो जीवन ख़तमु। एतिरो ई त हिसाबु किताबु आहे। तंहिंजे करे सांस जेसि ताईं हले थी, भॻवान जो भॼन असां करे वठूं, प्रभुअ खे पाए वठूं। भाई